बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, आवां उस्ताद अब्दुल गफ़ार तव्हां ॾिसी रहिया मुंहिंजो यूट्यूब चैनल। दोस्तों एक नए वीडियो सां गॾु तव्हांजी ख़िदमत में। दोस्तों अॼु सबक़ पहिरियों दर्जे 7 मां, जंहिंजो उनवान आहे हम्द। पहिरें हिन हम्द जूं लफ़्ज़ मानाऊं, पोइ सम्झाणियूं ऐं सवाल जवाब, उन खां बाद में ॿियूं जेके एक्सरसाइज़ूं आहिनि उन्हनि खे हल कंदासीं। तव्हां दोस्तनि खे गुज़ारिश आहे, जेकॾहिं चैनल ते नवां आहियो चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक शेयर ऐं पंहिंजी क़ीमती राय खां ज़रूरु आगाह कंदा। हलूं था हम्द जे लफ़्ज़ माना ऐं सवाल जवाबनि ऐं सम्झाणनि जे तरफ़। जी दोस्तों, हाणे असां लफ़्ज़नि जूं मानाऊं लिखंदासीं। लफ़्ज़ इलाही माना धणी, रब, अल्लाह ताला। लफ़्ज़ करम माना महिरबानी, ॿाझ। लफ़्ज़ करारी माना करार वारो। लफ़्ज़ असुल खां माना शुरूअ खां। लफ़्ज़ ॾुखिया माना तंग। लफ़्ज़ ॾोहारी माना ॾोह कंदड़ या गुनाहगार। लफ़्ज़ ॾिजई माना तूं ॾिजाए। लफ़्ज़ दीन माना मज़हब। लफ़्ज़ ॾुखनि माना तकलीफ़ुनि। लफ़्ज़ कसूं माना कट या बुरायूं। लफ़्ज़ कलब माना दिले। लफ़्ज़ ख़ैर माना नेकी। लफ़्ज़ घारी माना गुज़ारी। लफ़्ज़ ॾोझरनि माना तकलीफ़ुनि। पोइ लफ़्ज़ आहे बताइज माना ॿुधाइज या ॾेखारिज। लफ़्ज़ तुरतऊं माना तकिड़ो या जल्दी। लफ़्ज़ सूंहूं माना अॻवाण। लफ़्ज़ पेचरा माना वाटूं या रस्ता। लफ़्ज़ साथी माना संगती या दोस्त। लफ़्ज़ शौक़ माना चाह। लफ़्ज़ संवारिज माना सींगारिज। लफ़्ज़ निमी माना झुकी या निवड़ी। लफ़्ज़ ज़ारी माना आज़ी या न्याज़ी। लफ़्ज़ शाल माना सदाई। लफ़्ज़ खुदावंद माना अल्लाह ताला। लफ़्ज़ ख़िज़ां माना सरव जी मुंद। लफ़्ज़ संदो माना जो। जी दोस्तों, हाणे हम्द जूं सम्झाणियूं लिखंदासीं। हम्द इलाही करम कर असां ते करारी, आहियूं असुल खां सभु ॾुखिया ऐं ॾोहारी। सम्झाणी। हिन शेर में शाइर मिर्ज़ा कलीज बेग चवे थो त ए असांजा पालणहार, असांजे हिन हाल ते रहम फ़रमाए। असीं तुंहिंजा गुनहगार बंदा आहियूं, असां ते तूं ॿाझ कर। हम्द ॾिजई दीन ईमान पंहिंजे करम सां, कसूं कल्ब मां कोरे कढजई कुफ़ारी। सम्झाणी। हिन शेर में शाइर चवे थो त असांखे पंहिंजे करम ऐं ॿाझ सां दीन ऐं ईमान ॾे ऐं असांखे गुनाहनि खां पाक करे। हम्द ॾुखनि ॾोझरनि जी ख़िज़ां कई ख़राबी, भला आणे का सुख संदी नोबहारी। सम्झाणी। हिन शेर में मिर्ज़ा कलीज बेग चवे थो त ए अल्लाह पाक ॾुखनि ऐं तकलीफ़ुनि असांखे तमामु घणो परेशान कयो आहे। हाणे महिरबानी ऐं करम कर, असांखे सुख जो वक़्तु ॾेखार। हम्द न को ख़ैर जो कमु कयोसूं ख़ुदाया, गुनाहनि में घारी उमिरि सभु गुज़ारी। सम्झाणी। हिन शेर में शाइर चवे थो त अल्लाह साईं, असां सॼी हयाती को चङो कमु न कयो आहे, असां सॼी ज़िंदगी गुनाहनि में गुज़ारी आहे। हम्द चङाईअ जो रस्तो बताइज असांखे, करियूं शाल तौबह जी
तुरतऊं तयारी। सम्झाणी, हिन शेर में शाइर चवे थो त असांखे हाणे चङाईअ जो रस्तो ॾेखारे त जीअं असां जल्द तौबह जी तयारी करियूं। हमद, आहियूं गैर वाक़िफ़ न को सूंहूं साथी, अॻियां पेचरा पिया मथां राति कारी। सम्झाणी, हिन शेर में शाइर चवे थो त असां अणवाक़िफ़ आहियूं, छो जो को बि अॻवान कोन्हे, अॻियां ॾुखिया रस्ता आहिनि ऐं मथां कारी राति आहे। हमद, इबादत संदो शौक़ ॾे तूं असांखे, संवारिज सेखारिज हुनर सभु हज़ारी। सम्झाणी, हिन शेर में शाइर चवे थो त ए पालणहार असांखे बंदगी ऐं इबादत जो शौक़ ॾे ऐं सुठा हुनर सेखारे। हमद, निमी तो अॻियां चए कलीच ए ख़ुदावंद, करियूं दिलि सां तौबह ऐं हर वक़्तु ज़ारी। सम्झाणी, शाइर मिर्ज़ा कलीच बेग हिन शेर में चवे थो त ए अल्लाह पाक, असां तो अॻियां झुकी दिलि सां तौबह करियूं था। मश्क नंबर पहिरियों, हेठि ॾिनल सवालनि जा जवाब ॾियो। अलिफ़, शाइर हमद में कहिड़ियुनि ॻाल्हियुनि लाइ दुआ घुरे थो? जवाब, शाइर हमद में अल्लाह साईंअ खां करम करणु, ईमान अता करणु, दिलि मां कुफर कढी छॾणु, सुख चङाई जे रस्तनि ते हलाइणु, इबादत करणु ऐं सची दिलि सां तौबह करण जी दुआ घुरे थो। बे हिन हमद में अव्हांखे कहिड़ो शेर वधीक वणे थो ऐं छो? जवाब, हिन हमद में असांखे हेठियूं शेर वधीक वणे थो। ॾिजई दीन ईमान पंहिंजे करम सां, कसूं क़ल्ब मां कोरे कढजई कुफारी। इहो शेर असांखे उन करे वणे थो जो उन में ईमान अता करण ऐं दिलि मां कुफर कढी छॾण जी दुआ कयल आहे। जीम, शाइर हमद जे आख़िरी बंद में कहिड़ी दुआ घुरी आहे? जवाब, शाइर हमद जे आख़िरी बंद में इंतिहाई आजिज़ीअ सां चवे थो त ए मुंहिंजा मौला, तूं असांखे हर वक़्तु दिलि सां तौबह करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। नंबर ॿियो, हेठि ॾिनल लफ़्ज़नि जी माना लुग़त मां ॻोल्हे लिखो। लफ़्ज़ आहिनि बताइज, पेचरा, ख़िज़ां, तुरतऊं, ॾोझरा। जी दोस्तों, हाणे लफ़्ज़ आहिनि ऐं हिननि जूं मानाऊं लिखंदासीं। लफ़्ज़ आहे बताइज माना ॿुधाइज, लफ़्ज़ पेचरा माना रस्ता, लफ़्ज़ ख़िज़ां माना सरव जी मुंद, लफ़्ज़ तुरतऊं माना जल्दी, लफ़्ज़ ॾोझरा माना तकलीफ़ूं। नंबर टियों, हेठि ॾिनल इस्तिलाहनि जी माना लिखो। इस्तिलाह आहिनि क़ल्ब मां कस कोरणु, उमिरि घारणु, तौबह करणु। जी दोस्तों, हाणे इस्तिलाहनि जूं मानाऊं लिखंदासीं। इस्तिलाह आहे क़ल्ब मां कस कोरणु माना दिलि मां नफ़रत ख़तमु करणु। पोइ इस्तिलाह आहे उमिरि घारणु माना उमिरि गुज़ारणु। पोइ इस्तिलाह आहे तौबह करणु माना गुनाहनि खां पासो करण जो वचन करणु। नंबर 4, करारी, ॾोहारी, कुफारी हम आवाज़ लफ़्ज़ आहिनि जिन खे काफ़ियो बि चइबो आहे।
अव्हां हमद मां अहिड़ा ॿिया लफ़्ज़ ॻोल्हे लिखो। जी दोस्तों, हाणे हम आवाज़ लफ़्ज़ लिखंदासीं। गुज़ारी, तयारी, कारी, ज़ारी, हज़ारी, नौबहारी। नंबर 5, हमद जा हेठि ॾिनल बंद मुकमल करियो। जी दोस्तों, ही बंद आहिनि, हाणे इन्हनि खे मुकमल कंदासीं। ॾिजईं दीन ईमान पंहिंजे करम सां, कसूं कल्ब मां कोरे कढजईं कुफारी। बंद ॿियो मुकमल कंदासीं। चङाईअ जो रस्तो बताइज असांखे, करियूं शाल तौबह जी तुरतऊं तयारी। यादि रखो त अल्लाह ताला जे नाले पुठियां जल शानहू या जल जलालहू लफ़्ज़ चवणु घुरिजे।